पीर खां पुछो थो वञे गौसे आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त तव्हां मूंखां पुछो आहे त नबी पाक जे असहाबनि जो शान केतिरो आहे। मां वटि शान जेतिरो हुनजी ताराज़ी कान्हे जो तव्हांखे तोरे ॿुधाया त हेतिरो या हेतिरो, बाक़ी एतिरो तव्हांखे ॿुधायां थो। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे वल आदियात दबहन फल मूरियात कदहन फल मुगीरात सुबहन फअसरन बिही नक़अन फवसतन बिही जम्मा। अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो आहे त अॻ में मुस्तफ़ा हुजे, महबूब जे पुठियां असहाबी हुजनि, असहाब घोड़नि जे मथां चढ़ी हुज़ूर सां गॾिजी मैदान जंग में जिहाद ते हलनि, हुज़ूर जे ग़ुलामनि जा घोड़ा ज़मीन ते हलनि, घोड़ा ज़मीन ते सुंभ हणनि, उन्हनि जे सुंभनि मां मिटी उॾामे। रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान करीम में फरमाए थो त महबूब मुहम्मद करीम जे असहाबनि जे घोड़नि जे सुंभनि वारी मिटीअ जो मां ख़ुदा खे कसम केर थो चवे अल्लाह ॾाढो जो केर थो चवे रब्बुल आलमीन थो फरमाए, वहदहू ला शरीक थो फरमाए, ख़ुदा जो क़ुरान थो फरमाए त महबूब त महबूब आहे, पर महबूब जा जेके ग़ुलाम आहिनि उहे ग़ुलाम जे घोड़े ते चढ़नि, उन महबूब जे घोड़े ग़ुलामनि जे घोड़नि जा जेके सुंभ आहिनि उहे ज़मीन ते लॻंदा आहिनि ऐं दज़ उॾामंदी आहे। ख़ुदा थो फरमाए मां ख़ालिक़ आहियां जहान जो, पर दज़ जो बि मूंखे कसम आहे। क़ुरान पीर थो फरमाए ॻाल्हि ॿुधो, मूंखां था पुछो त नबी साईं जे असहाबनि जो शान केॾो आहे। मां त यार ताराज़ी खणी कोन आयो आहियां, पर एतिरो ॿुधायां वठो त उहा दज़ जेका उॾामे थी उहा घोड़नि जे नक में पवंदी आहे। क़ुरान पीर फरमाए थो उहा जेका नक घोड़े जे में मिटी वई, मूं जहिड़ा किरोड़े अब्दुल कादिर जीलानी उन मिटीअ सां क़ुर्बान। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जेका रसूलुल्लाह जे मईयत में हुजूर जे सोबत में दज़ उॾामे, महबूब अॻियां हुजे, महबूब जे सोबत में मिटी उॾामे, उहा मिटी घोड़े जे नक में वञे। पीरान पीर क़दुरु थो फरमाए त तव्हांखे क़दुरु कोन्हे को, मूंखां पुछो उन दज़ जो त क़दुरु कहिड़ो हूंदो आहे। मदीने शरीफ़ जो तोखे ॿुधायां, सरासरी बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हले। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना मौलाना मोहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम अलैहि। अज़ीज़ान मोहतरम, मदीने तैयबा में रोज़े महबूब जे घर जे भर में हिकिड़े यहूदी जो घर आहे। कंहिंजो घर आहे? ॾाढे गला कंहिंजो घर आहे? यहूदी वापारी आहे, हुनखे बि का बि औलाद कान्हे का, हुनखे 7-8 सालनि जी हिकिड़ी छोकिरी आहे, घर में हिकिड़ी आहे साहिब यतीम आहे, हुनजी माउ मरी थी वञे। वापार जे ख़्याल सां जंहिं महिल रवानो थियो, दिलि में सोचे धीउ धण काॾे कयां, मासी भेण जी कान्हे का, पुफी भेण जी कान्हे का, ओड़े पारे में को वेझो माइट बि कोन्हे को, नेणी आहे मां कंहिंजे हवाले कयां। दिलि में सोचई बराबरि असांजे दीन जो मुखालिफ़ आहे, बराबरि असांजे मज़हब जो कोन्हे को, पर मुहम्मद करीम जहिड़ो अमीन ॿियो कोन्हे। हुज़ूर खे अर्ज़ु करे या रसूल अल्लाह, ही न्याणी तव्हां वटि अमानत छॾे थो वञा, मां वापार करे मोटी अचां, मुंहिंजी अमानत मूंखे वापसि वराए ॾिजो। सरवरे काइनात अलैहिस्सलाम फरमाइनि था मां पाड़े जा हक़ सुञाणंदो आहियां, पाड़े वारनि जो मां मुहम्मद करीम खे क़दुरु आहे। जेकॾहिं तुंहिंजी न्याणी आहे मुंहिंजे घर में रहे त मूंखे कोई इतराज़ कोन्हे, तुंहिंजी न्याणीअ जी ख़िदमत मां अहिड़ी कंदुसि जहिड़ी मां फातिमा ज़हरा जी ख़िदमत कंदुसि। कुर्बान नबी तुंहिंजी सदाकत तां। मुंहिंजा दोस्त यहूदी पंहिंजी न्याणीअ खे हुज़ूर जे घर छॾे हलियो हुयो। 6 महीना साल गुज़री वियो। माई जेका सुबुह ताईं हुज़ूर जे रहमत जे नाज़िल थींदो ॾिसे, रोज़ हुज़ूर जी रहमत में रहे, उहा यहूदीअ जी न्याणी मुंहिंजे महबूब पाक जे सोहबत में रही मुस्लमान थी वई, ईमान आंदई। यहूदी पंहिंजे टाइम ते मोटी आयो, न्याणीअ खे ख़बर पई त मुंहिंजो बाबो आयो आहे, किबला मुंहिंजो पीउ आयो आहे, पाण फरमाइनि था तोखे इजाज़त आहे पंहिंजे पीउ सां मिल वञी। न्याणी घर निकिती आहे, पीउ सां घर में मुलाक़ात कई, पीउ खां पुछी ख़बर साल लॻी 6 महीना लॻी विया, आराम सां मोटे ते हाओ अम्मा आराम सां आयो आहियां, वापार करे लखूं रुपया कमाए आयो आहियां, पर सफ़र में गर्मी लॻी, एतिरी गर्मी लॻी जो मां 2 अखियुनि खां अंधो थी वियो आहियां। अखियूं अखियुनि जहिड़ियूं पर नज़र पवे कान थी, जेको बि नफ़ो कमायमि वापार जो सभु अखियुनि जे इलाज ते लॻायो अथमि, पर अखियूं चङियूं भलियूं कोन थियूं। वापार त कयुमि पर अंधो थी पियुसि, इलाज करायमि ॾाढा
शाम में, मिस्र में, ॿियनि मुल्कनि में, पर अखियूं मुंहिंजूं सही नथियूं थियनि। हाणे बसि अखियुनि खां लाचार थी वियो आहियां। तूं यतीम न्याणी थी वई, माउ तुंहिंजे अॻे मरी वई, हाणे पीउ तुंहिंजो जहिड़ो क़ब्र जे हवाले आहे। न्याणी थी पीउ खे चवे बाबा तुंहिंजो हकीम में इलाज कयो, डॉक्टर में इलाज कयो, पर मुंहिंजा बाबा तुंहिंजी नज़र सलामत कान थी। हाणे रुगो 5 मिंट इजाज़त ॾे त मां थी दवा खणी अचां। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। यहूदी पंहिंजी न्याणी खे त चए अम्मा मदीने में मूंखे अहिड़ो डॉक्टर सुझे ई कोन थो, मां मदीने में ॼाओ आहियां, निपनो आहियां, वॾो थियो आहियां, नंढो थियो आहियां, हिते कोई अहिड़ो आहे ई कोन को जेको मुंहिंजे अखियुनि जो इलाज करे। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जी गुलाम साबियाणी औरत यहूदीअ जी धीअ पीउ खे थी चए हाओ बाबा तोखे नज़र कोन थो अचे पर अखियुनि वारनि ॾिठो आहे। मां वञा थी हकीम खां दवा वठी थी अचां। छोकिरी ॿार निकिती आहे, पीउ दिलि में सोचो त भली दवा भला आणे फ़ाइदो थी पए त सुठो आहे। दिलि में छोकिरी सोचो कंहिं ॾे वञा, वञी थी मदीने जे मीर खे अर्ज़ु कयां या रसूल अल्लाह अहिड़ी का दुआ फरमायो, अहिड़ी का इनायत थिए, अहिड़ो को करम थिए जो मुंहिंजे बाबे जे अखियुनि खे मां उहा दवा लॻायां त मुंहिंजे बाबे जूं अखियूं ठीक थी पवनि। मन बाबे जूं ज़ाहिरी अखियूं खुलनि त अंदर वारियूं बि खुली पवनि। इहो इरादो करे हुज़ूर जी ख़िदमत में आई। इत्तिफ़ाक़ अहिड़ो जो पाण करीम अलैहिस्सलाम कंहिं कम सां हावेली खां ॿाहिरि निकिरी विया। न्याणी इंतज़ार कयो, दिलि में सोचई त महबूबन करीमन खे चई आई, बाबे खे चई आई आहियां त 5 मिंट में अचां थी। पाण करीम अलाए कॾहिं ईंदा, देर थी ईंदी, मता मुंहिंजो बाबो को शक सम्झे। आख़िरकार दिलि में फ़ैसिलो थी करे पर महबूब भली देर सां अचे, हबीब अलाए कहमल अचे, पर ओ माई तूं दिलि में सोच जंहिं दग सां मुंहिंजो हबीब ईंदो वेंदो आहे, जंहिं दरवाज़े खां मुंहिंजे महबूब जा कदम लॻंदा आहिनि, उन कदमनि वारी मिटी खणी वञी बाबे जे अखियुनि में विझ, इंशाअल्लाह ताला बाबे जूं अखियूं सही थी वेंदियूं। ॿियो माईअ पंहिंजे तरफ़ खां फ़ैसिलो कयो, जंहिं सैर सां साजन हलियो से सैर सभु सुरहा थिया, मां भयो मण मुश्क जा अतर हारींदो वियो। मुंहिंजा प्यारा दोस्त वरीरो मां इहो फ़ैसिलो कयो आहे हुज़ूर जे कदमनि वारी जाइ ते आई आहियां, दरवाज़े वारी जाइ तां, महबूबन करीमनि जे चाठ वारी जाइ तां मिटड़ी खे खणे थी पई, पोतीअ में ॿधे थी पई, डोड़ंदी पीउ वटि वई आहे। ओ बाबा चए जी मुंहिंजी अम्मा ॾे ख़बर छा आहे, बाबा सुम्ह त तोखे अखियुनि में डब विझां। पीउ सुम्ही पियो आहे, बाईअ पोतीअ जी गंढ छोड़े उन मिटीअ मुबारक मां 2-3 दाणा हिकिड़ी अखि में विधान, 2-3 दाणा ॿी अखि में विधान, अखियूं बंदि कराए थोरो मथां ज़ोर ॾेई चए बाबा अखियूं खोल। खणी जो यहूदी अखियूं खोले चवे थो अम्मा मूंखे उन रब जो कसम आहे जंहिं मूसा खे बरहक़ नबी करे मोकिलियो आहे त मां अहिड़ो ॾिसां थो जो जवानीअ में बि अहिड़ो कोन ॾिसंदो हुउसि। धीउ चयो अल्हम्दुलिल्लाह शुक्र थियो जो तोखे दवा त लॻी, दवा त लॻई। चए अम्मा दवा त लॻी पर ॾे ख़बर ये दवा काथों वंदई, हे कहिड़ो महमीरो आहे। ओ मुंहिंजी प्यारी न्याणी ॿुधाए त सही। न्याणी थी चवे बाबा बसि तोखे दवा मिली, ॿुधाइण जी ज़रूरत कान्हे का। चवे थो न अम्मा मूंखे ॿुधाए। न्याणी थी चए मता बाबा तूं नाराज़ थी पवी, इन जे करे कान थी ॿुधायां। हे नाराज़गी जो सुवाल कयो, दवा भली आहे। चवे थी बाबा हीअ दवा कान्हे, मुहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जी ख़ाक आहे। इहो बि तोखे ॿुधायां त मां मुस्लमान बि थी वई आहियां, महबूबन करीमन जे दीन में दाख़िल थी चुकी आहियां। मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि जी जाइ जी मिटी मुबारक आहे जेका तुंहिंजे अखियुनि में विधी अथमि। यहूदी चयो त हा मुस्लमान थी वियो ऐं वरी तूं पंहिंजे नबी जंहिं असांजे नबी खे छॾे नबी पाक पंहिंजे जो कदमनि वारी मिटी खणी मुंहिंजे अखियुनि में विधी थी। इहे मूंखे अखियूं कोन खपनि, इहे अखियूं मां कढी छॾींदुसि छो मां पंहिंजे मज़हब खे फिटे करण जे लाइ तयारु कोन आहियां। न्याणी चवे थी बाबा बेनसीब न थी, हे तो बेनसीब भलो आहियां पर मज़हब कोन छॾींदुसि। काटी खणी पंहिंजे अखियुनि में लॻाए थो। आसमान खां आवाज़ थो अचे ओ यहूदी अॻे अखियूं कढी हा त भली कढी हा, निकिरी सघंदियूं पे, पर हाणे महबूब जे कदमनि जे ख़ाक जे सदके जेके अखियूं मिलियूं से अखियूं वरी कोन थींदियूं। अल्लाह अल्लाह
रसूलुल्लाह जे फैज़ सां जेके अखियूं मिलंदियूं ये वरी अंधियूं कोन थींदियूं। तंहिंजे करे तोखे भुल आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो, पंहिंजे अखियुनि में धक हणे थो पर सूर बि कोन थो थिए, अखि खे बि कुझु कोन पियो थिए। जहिड़ा कुदरती हथ आया पिया हुजनि, अखियुनि जी रोशनी तेज़ लॻी पई आहे, ख़ुदा जे तरफ़ खां भलाई आहे। आख़िर इंसान हो सोच ते अची वियो, छुरी फिटी करे पंहिंजे न्याणीअ खे चयो मुंहिंजी न्याणी मुंहिंजी ग़लती आहे, महिरबानी करे मूंखे बि रसूलुल्लाह जो उम्मती हली बणाए। मां बि नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार आलिया में हली हुजूर करीम जो गुलाम बणिजां थो। अब हाणे सच ॿुधा त रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात जंहिंखे अखियूं ॾींदो सो वरी अंधो थींदो? महबूब जे कदमनि वारी ख़ाक फैज़ वारी आहे या न आहे? मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे कदमनि घर वारी मिटी मुबारक एॾी त बरकत वारी आहे जो रब करीम जी ज़ात बाबरकात उन मिटीअ जो पंहिंजे पाक कलाम में कसम पियो खणे। मां तॾहिं तोखे चयो त सहाबनि जे घोड़नि जे दज़ जो रब करीम इन जे करे कसम खयो आहे जो उन जी निस्बत रसूलुल्लाह सां आहे। रब ताला छा थो फरमाए, तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिदवाना। अवां ॾिसंदो त महबूब जा जेके गुलाम हम से हमेशा अल्लाह जी रज़ा चाहींदा आहिनि, उनखे ख़ुदा जी तलब हूंदी आहे, दुनिया जी तलब कान हूंदी आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हज़रत सिद्दीक़ अकबर मुंहिंजे महबूब जे उन्हनि गुलामनि मां गुलाम आहे जंहिं सभ खां अव्वल मुहम्मदी पैगाम खे क़बूल फरमायो। मशहूर मारूफ़ वाक़ियो आहे सिद्दीक़ अकबर जे ईमान आणण जो। मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां त जीअं तव्हांखे थोरी इहा बि ख़बर पवे त मुंहिंजे प्यारे नबी करीम अलैहिस्सलाम जे आशिक़ कीअं मुंहिंजे हबीब जे मथां ईमान आंदो। दुरूद शरीफ़ हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अज़ीज़ान मोहतरम, मुंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे उम्र मुबारक खां सिद्दीक़ अकबर 2.5 साल नंढो आहे। घणा साईं? थका त न आहियो न? भला तव्हांजे मुल्क में अमुन त आहे न? हाणे शुक्र थियो जो फ़ौज आई तव्हां वटि अमुन थियो, न त अॻे सभु को 4 बजे खां पोइ ॻोठ आओ न साईं। त ख़ुदा करे छॾे अमुन सलामत हमेशा हुजे, हमेशा हुजे। चओ आमीन। अलाह इन ज़ालिमनि जी पाण पटी आहे, अॻिते बि ख़ुदा जी पाण पटे छॾे। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो त हज़रत सिद्दीक़ अकबर ज़ाहिरी उम्र में, ज़ाहिरी थो चवां, ज़ाहिरी कहिड़ी उम्र थो चवां बा? वज़ाहत तॾहिं थो कयां जो मतां कंहिंखे शक थी पवे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे हबीब खां 2.5 साल नंढो आहे। पाण करीम अबू बकर खां 2.5 साल इहा ज़ाहिरी उम्र आहे, पर हक़ीक़ी उम्र जो मुंहिंजा प्यारा दोस्त जिब्रील खां पुछ। जिब्रील खे मुंहिंजो प्यारो आका थो फरमाए, कम उम्र कया जिब्रील। ओ जिब्रील ॾे ख़बर तुंहिंजी उम्र केतिरी आहे? जिब्रील तो चया रसूला कहिड़ी तव्हांखे पगार ॿुधाया? मां वॾी जमात जो आहियां। केतिरो? तमामु वॾो। बाबा आख़िर ॿुधाए त सही, जो तो इन फिल हिजाबिर राबे नजमन यतलो फी कुल्ले 70 अल्फ मर्रतन या हबीब अल्लाह। का शय का नहीं, जमीन का नहीं, आसमान को न हो, अर्श ठहल को न हो, लो महफूज को न हो, अल्लाह तबारक व तआला का मखलूक का न ठाही ही। मां जिब्रील से हिकिड़ा नूर जा पर्दा हूंदा हुआ, उन नूर जे पर्दनि में मां जिब्रील खे हिकिड़ो सितारो नज़र ईंदो हो जेको उभिरियो बीठो हूंदो हो। ओ मुंहिंजा प्यारा हबीब उहो बीठो हूंदो हो ता तो उनखे 70,000 साल जो अरसो गुज़री वेंदो हो। घणा हज़ार साल हुई? 70,000 साल। हज़रत आदम खां वठी करे हिन अॼोके पंहिंजे सन ताईं 7,000 साल थिया आहिनि। घणा साईं? आदम खां वठी करे हिन अॼोके पाण वारे सन ते रुगो 7,000। 70,000 त अञा का बथेरी छॾे रखी आहे। जिब्रील तो चयो या रसूल अल्लाह, का शय का नहीं, आसमान में हिकिड़ो नूर जे पर्दनि में हिकिड़ो सितारो हूंदो हो जेको बीठो हूंदो हो त उनजो अरसो एतिरो हो जो 70,000 साल जेतिरो अरसो। वरी लही वेंदो हो, वरी लही वञे त 70,000 साल लही वञे,
वरी उभरे तो 70,000 साल बीठो आ, वरी लही वने तो 70,000 साल लही वने। रायतुहु या रसूल अल्लाह सबईन व इस्नैन अल्फ मर्रतिन, उन सितारे के मां जिब्रील लहदे ऐं चढ़ंदे 72,000 भेरा ॾिठो। घणा हज़ार भेरा? या हबीब अल्लाह, मां समझा तो मुंहिंजी सांभर वॾी आ, मां समझा तो मुंहिंजी जमार वॾी आ, मां समझा तो मुंहिंजी उम्र तमाम वॾी आ। हुजूर करीम खे पार पता ॾिनई। नबी करीम जी ज़ात बाबरकत फरमाइनि था, हाओ जिब्रील, तुंहिंजे ख़्याल में तुंहिंजी उम्र वॾी आ, पर मां ॿुधायां थो त इहो सितारो ख़बर थी त हुयो छाजो? ला या रसूल अल्लाह, इहो रुगो सितारो हो, मूंखे ॿी का ख़बर कान हुई। मुंहिंजो महबूब पाक फरमाइनि था, व इज़्ज़त रब्बी अन ज़ालिकल कौकब, ओ जिब्रील मूंखे ख़ुदा जे इज़्ज़त जो कसम आहे, सितारो मां मुहम्मद हुयो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, या दस्तगीर, इहो सितारो न हो बल्कि मां मुहम्मद अरबी जो नूर हो। जिब्रील चुप थियो। पाण फरमाइनि था, जिब्रील तो घणा दफ़ा ॾिठो? जेके बिला 72,000 भेरा। पाण फरमाइनि था, इहो बि ॿुधी छॾिजांइ, तो जॾहिं पहिरें भेरे ॾिठो हो, उन तुंहिंजे पहिरें भेरे खां बि 80,000 साल अॻे मां मुहम्मद मौजूद। तो वारे पहिरें भेरे ॾिसण खां बि 80,000 साल पहिरीं मां मुहम्मद करीम जो नूर मौजूद हो। जिब्रील तो या रसूल अल्लाह, तो मां सम्झां थो त तूं सॼे जहान खां वॾो आहे। मुंहिंजा हबीब, तुंहिंजे उम्र जो पतो ई कोन्हे को, तूं सारी काइनात खां वॾो आहे। अल्लाह जे मखलूक में जेकॾहिं वॾी का जमारात हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जी आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त इहा मां मुंहिंजा सोना हुज़ूर जे ज़ाहिरी उम्र जी ॻाल्हि कई, हक़ीक़ी उम्र जी ख़बर ख़ुदा खे बि, ख़ुदा जे हबीब खे। सिद्दीक़ घणा साल नंढो आहे? ॾाढे। घणा साल? 2.5 साल। मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात आदम खां बि अॻे नबी आहे, पर ज़ाहिर में रब जॾहिं चवेसि तॾहिं ऐलान करे। हा न सही, छो त मुस्तफ़ा छा आहे? मुहम्मदुर रसूलुल्लाह। छा आहे बाबा? मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाह जो मोकिलियल आहे। पोइ जेको मोकिलेसि थो उहो जॾहिं चवेसि तॾहिं नबूअत जो ऐलान करे। अॼुकल्ह किताबनि में बि लिखी छॾियो अथनि, जेके स्कूल में पढ़ाइबा आहिनि, 5हीं जमात वारा, 6हीं जमात, 7हीं जमात में दीनियात पढ़ाईंदा आहिनि स्कूलनि में, कॉलेजनि में, स्कूलनि में, हाई स्कूलनि में, मिडिल स्कूलनि में। उते लिखियो पियो आहे त नबी करीम खे 40 सालनि खां पोइ नबूअत मिली। 40 साल खां पोइ नबूअत मिली। कूड़ा कूड़े जा पुट। मुंहिंजा दोस्त महबूब खां पुछो, सोना तोखे नबूअत कॾहिं मिली? हे वहाबी त लिखनि था त हुज़ूर खे 40 साल खां पोइ मिली। तूं ॿुधाए। पाण फरमाइनि था, ख़ुदा पाक जो कसम आहे, कुंतु नबियन आदम बैनल माए वत्तीन। आदम जो पाणी मिट्टी में पियो हो त मां मुहम्मद अॻे ई नबी हुयुसि। इहे बि कोन था चवनि त होॾो आदम खे अलाह ठाहियो, मूंखे बि नबूअत मिली। न, पर आदम अञा पाणी मिट्टी में हो, मां उन खां बि अॻे ई हुयुसि, उन खां बि मां अॻे ई नबी हुयुसि। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, त असां अहले सुन्नत वल जमात में ऐं हुननि में इहो फ़र्क़ु आहे, जो हू चवंदा आहिनि त नबी करीम खे 40 साल खां पोइ नबूअत मिली। असां चवंदा आहियूं त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे आदम खां बि अॻे ई नबूअत हुई। हो चवंदा आहिनि त महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात असां जहिड़ा। असां चवंदा आहियूं त नबी करीम अलैहिस्सलाम 1.25 लख नबी जहिड़ो बि कोन्हे को। मुझे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जी शख्सियत ज़ात जे बारे में असां में हुननि में इहो फ़र्क़ु आहे। हो पाण जहिड़ो चवंदा आहिनि, असां नबियनि जहिड़ो बि कोन चवंदा आहियूं। मुंहिंजा दोस्त, महबूब त महबूब आहे, पर महबूब जेका कदमनि में जुती पाए उन तां बि मुंहिंजा दोस्त जान कुर्बान करे छॾ। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जे ही आओ ते ही बानी बारो चल जी, हुजत हो त पुनल सां मुंह कमीनीअ के ही, असल आरीअ जाम जे पले आते ई, हू जा पाइन पेरनि में तहना जुतीअ जे ही, अरे विसारे वेही तन के तिन खे आऊं कीअं रहां। आका जे कदमनि मुबारकनि वारी जेका पेज़ार आहे, खुदा जो कसम आहे, उन पेज़ार लाइ त खुदा जो अर्श बि सिकियो पे। मूसा तूर सीना ते वियो, रब ताला फरमाए थो फखला नालैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तवा,
ओ मूसा हे जबल नथी, ज़ाहिर में तूर सीना है, ज़ाहिर में पहाड़ आ, ज़ाहिर में पत्थर हन, पर इन पत्थरनि ते मां अल्लाह जी तजल्ली थी किरे। पोइ जंहिं पत्थर ते अल्लाह जी तजल्ली किरंदी आहे उहो पत्थर बि बरकत वारो थींदो आहे। मूसा तूं बि मुंहिंजी बरकत हासिल करण आयो आहे, पेर लाहे उघाड़ा कर, जुती खे हटाए त इन बरकत वारे पत्थर ते तुंहिंजो पेर लॻे त तुंहिंजो पेर बि बरकत वारो थी पवे। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ कार या दस्तगीर। करोड़ रुपए जो कंहिंजो बंगलो हुजे, कालीन विछाया पिया हुजनि, पर जुती पाए वञबी आहे, आया न आहे। मस्जिद छो न कच्ची हुजे, पर जुती ॿाहिरि लाहिबी आहे, आया न आहे। हो बि ॾाढो संग मरमर जो ठहियल हुजे, पर बंगलो आहे, जुती सूधो अंदरि हलियो वञिबो, आओ या न। ऐं मस्जिद में कच्ची हूंदी त बि पहिरियों उघाड़ो वञिबो, छो त इज़त वारी जाइ आहे, बरकत वारी जाइ आहे। अल्लाह ताला छा फरमायो, फ़ख़्लअ अलैक, जुती लाह। अल्लामा इमाम याफ़ई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब रौज़तुर रियाहीन में लिखियो आहे, फरमान पिया त जॾहिं मुस्तफ़ा जी ज़ात अर्श ते पहुता, महबूब खे दिलि में ख़्यालु थियो त मूसा खे हुकुम थियो हो फ़ख़्लअ अलैक, मूसा जुती लाह। उहा मूसा जुती लाथी ही तूर सीना जबल ते, हे त ख़ुदा जो अर्श आहे, हे त ख़ुदा जो अर्श आहे। अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह जे चवण मुताबिक़ हुज़ूर तरसी इरादो कयो त मां बि जेकर जुती लाहियां अल्लाह जे अर्श जो अदब कयां। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हुज़ूर करीम रुगो इरादो कयो आहे, बारगाह इलाही मां आवाज़ थो अचे, ओ मुंहिंजा प्यारा, कलीम में हबीब में इहो त फ़र्क़ु आहे जो कलीम खे तूर सीना ते जुती लहराई वई, इन जे करे त कलीम जा पेर बरकत हासिल कनि, पर हबीब तूं मदीने वारी मके पाक वारी जुती मुबारक अर्श ते घुमाए, त न तुंहिंजे जुतीअ जे करे मुंहिंजो अर्श मुअल्ला बरकत वारो बणिजी पवे। आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रज़ा खान साहब पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुंहिंजे नज़र मां अहिड़ी रिवायत कान गुज़री आहे, पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे नज़र मां गुज़री आहे। मां तोखे हवालो ॾियां थो अल्लामा रियाहीन वारे, रौज़तुर रियाहीन वारे अल्लामा याफ़ई रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, मां पाण पढ़ियो आहे, मूं वटि किताब मौजूद आहे। पाण फरमाइनि था ख़ुदा जे अर्श में आवाज़ आयो, रब वटां आयो, अल्लाह ताला जे दरगाह में अर्श अर्ज़ कयो, मौला हबीब खे चओ त कदम मुंहिंजे मथां जुतीअ सुधा घुमाए, मां जन सभिनी खां सिकस पे त मुंहिंजो शान मान मथे थी वञे। वाह मुंहिंजा आका तुंहिंजो शान, सभई जो सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह। और मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहिंजे महबूब जो शान आहे न सही, जो सोने नबी करीम सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी ज़ात बाबरकाह जे कदमनि मुबारकनि जे वास्ते अर्श सिके पियो। असां चवंदा आहियूं त असां में हुननि में इहो फ़र्क़ु आहे, हो महबूब खे पाण जहिड़ो चवंदा आहिनि, महबूब जी जाइ जी जंहिं सां निस्बत थी वञे उहा सॼे जहान खां निराली आहे। किताब लिखियो आहे मा ज़म्महु वज़ाहुल करीम फ़वल बुकात आज़मु मिनल काबत हत्तल अर्शल मनीफत। सभिनी किताबनि लिखियो आहे, उलमाए अहले सुन्नत जो एतिक़ाद आहे त जंहिं मिट्टी पाक में मुंहिंजे महबूब जी कब्र शरीफ़ आहे, जंहिं जाइ ते हुज़ूर जो आख़िरी आरामगाह आहे, जंहिं जाइ ते नबी पाक जो जिस्म पाक मदफून आहे, उहे बुज़ुर्ग लिखनि था त उहा महबूब पाक जे जिस्म खे जेका मिट्टी शरीफ़ लॻी आहे उहा अल्लाह जे काबे खां त अफ़ज़ल आहे, पर अर्श खां बि अफ़ज़ल आहे। यानी ख़ुदा जे अर्श जो बि हुन सां मुक़ाबिलो नथो करे सघे। हक़ चार यार और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अर्ज़ ते मां तव्हांजे ख़िदमत गिरामी में कयो त मुंहिंजे प्यारे नबी करीम जी ज़ात बाबरकाह जो प्यारो ग़ुलाम सिद्दीक़ अकबर मुंहिंजे महबूब खां 2.5 साल नंढो आहे। 40 सालनि जा पाण थिया, 37 सालनि जो अबू बकर आहे, 40 सालनि जो सुहिणो नबी आहे। मुंहिंजे महबूब खे रब्बुल आलमीन जो हुकुम थो मिले, सोना हाणे नबूवत जो ऐलान कर। उन ऐन टाइम ते महबूब अञा ऐलान कोन कयो आहे। हिकु ॾींहुं 2 ॾिहाड़ा अॻु में हज़रत अबू बकर हस्बे मामूल पंहिंजे वापार जे ख़्याल सां शाम जे तरफ़ काफ़िलो काहे रवानो थी वियो। वॾो वापारी हो, किरोड़नि जो वापार कंदो हो। मके जा वॾा वॾा वापारी हज़रत अबू बकर खां वापार वठंदा हुआ, पाण वॾो मालदार हो, पंहिंजे कबीले जो शानदार इज़त वारो हो। मुंहिंजा दोस्तो जंहिंमहिल शाम में पहुतो आहे, पुठियां नबी करीम ऐलान नबूअ जो फरमाए छॾियो आहे। हज़रत सिद्दीक़ अकबर शाम में राति जो सुतो पियो आहे, शाम मुल्क में राति जो आराम में सुतो पियो आहे, बिस्तरे ते ख्वाब पियो लहे। थका त ॾायो न भाउ, थकिजी पोइ त ॿुधाइजो।
मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो हजरत सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला ने ख्वाब लहन था ख्वाब छा लधो अबा छा ॾिठो ख्वाब में त आसमान तां सिज चंड सितारा लही अचे मुंहिंजे झोलीअ में पिया सिज बि लही आयो चंड बि लही आयो सितारा बि लही आया घबराए जी उथी खड़ो थियो आहे वेही रहियो पंहिंजे बिस्तरे ते दिलि में सोचई अहिड़ो ख्वाब मां अॼु ताईं कोन ॾिठो आहे ही कहिड़ो ख्वाब आहे सारी राति गुज़री वई पर आराम कोन थो अचे पियो फजर थींदे ई बाज़ार में काहे पियो पुछाऊं कंदो वटे बाबा ॾियो ख़बर हिते को आलिम हुजे त मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधाए को पढ़ियो लिखियो हुजे को मुफ्ती हुजे को पादरी हुजे को भलारो बुज़ुर्ग हुजे को पीर फ़कीर हुजे मूंखे ॾसजो त मां पंहिंजे ख्वाब जो ताबीर पुछां माण्हुनि हुनखे ॿुधायो त शाम जे शहर में फलाणे महल्ले में हिकिड़ो वॾो आलिम आहे जेको तौरेत जो बि हाफ़िज़ आहे इंजील जो बि हाफ़िज़ आहे यहूदनि जो सरदार आहे ईसाई बि हुनखे मञींदा आहिनि पढ़ियो लिखियो आहे आसमानी किताबनि जो वाक़िफ़ आहे तमामु वॾे असर रसूख़ वारो माण्हू आहे ऐं हिन दुनिया जे लिहाज़ सां बि वॾो पीर आहे उन वटि वञ तोखे ख्वाब जो ताबीर उहो ॿुधाईंदो पुछा कराए सिद्दीक़ जॾहिं उते पहुतो आहे उनजे अंदर जो हावेली में दाख़िल थिए ओताक में दाख़िल थिए ॾिसे त सुभान अल्लाह बखमल ऐं कीम ख्वाब जा बिस्तरा विछाया पिया आहिनि कालीन विछाया पिया आहिनि टूल विहाणा लॻा पिया आहिनि हू तख़्त ते वेठो आहे वॾे रोब ताब सां टेक ॾेई सुतो पियो आहे मुंहिंजा ख़ादम मुरीद हज़ारे साम्हूं वेठा आहिनि सभु कंहिंसां कचहरी करे पियो पर मग़रूरी वारी हालत में वेठो आहे अबू बकर हिकिड़ो अजनबी शख़्स आहे मथां बि चवे थो साईं मां तोखां हिकिड़ो ख्वाब पुछां थो ताबीर मूंखे महिरबानी करे ॿुधाए उन यहूदनि जे आलिम उते बेनियाज़ी जे हालत में बिस्तरे ते लेटे लेटे उते चई हा बा ॿुधाए कहिड़ो ख्वाब आहे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था रात मां ख्वाब लधो आहे त आसमान खां सितारा चंड ऐं सिज लही अची करे मुंहिंजे झोलीअ में पिया आहिनि मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो किताब लिखनि था पिया जंहिं महिल उन यहूदनि जे आलिम इहा ॻाल्हि ॿुधी आहे टप ॾेई पंहिंजे बिस्तरे तां लही हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे भाकुर विझी पंहिंजे बिस्तरे ते पियो वेहारे माण्हू हैरान थी विया तागारो तवाजाएसि बि कोन पिए हाणे वरी बिस्तरे ते भाकुर विझी थो विहारेसि अदब एतराम सां मिली चवे थो अदा हा इन तुंहिंजे ख्वाब जो मूंखे बि इंतज़ार हो ओ मुंहिंजा भाउ तोखे ताबीर ॿुधायां थो पर पहिरीं पहिरीं मूंखे 3-4 सुवाल मुंहिंजा ॿुधाए आओ तोखां सुवाल कया उन्हनि जा जवाब ॾे त पोइ ताबीर ॿुधायां सिद्दीक़ अकबर फरमाइनि था ताईं पहिरें कहिड़ो सुवाल आहे पहिरियों सुवाल इहो आहे त तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजो नालो आहे अबू बकर अब्दुल्लाह साईं अबू बकर सिद्दीक़ जो असली नालो आहे अब्दुल्लाह पर मशहूर हो पंहिंजे कुनीअ वारे नाले सां अबू बकर सां तंहिंजे करे ॿई नाला ॿुधाई त मुंहिंजो अबू बकर बि नालो आहे अब्दुल्लाह बि मुंहिंजो नालो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जंहिं महिल नालो ॿुधाई तंहिं महिल चयो हुन यहूदीन जे आल में चयो त हाओ अल्हम्दुलिल्लाह ॿिए नंबर में सुवाल कयई त कहिड़े ॻोठ जो रहाकू आहे मां मके जो रहाकू आहियां यहूदनि जो आलम थो चए हाओ अल्हम्दुलिल्लाह 3 साल थो करे कमु कहिड़ो कंदो आहे चई वापार कंदो आहियां चई अल्हम्दुलिल्लाह 4थो साल कई कहिड़े कबीले जो आहे ज़ात पात कहिड़ी थी हज़रत सिद्दीक़ फरमाइनि था कुरैशी ख़ानदान सां ताल्लुक़ आहे चवे थो अल्हम्दुलिल्लाह हाणे यहूदनि जो आलम थो चवे ओ अबू बकर इहो तो वारो ख्वाब तौरेत में बि लिखियल आहे इंजील में बि लिखियल आहे ज़बूर में बि लिखियल आहे असांजा अब्बा ॾाढा आलिम सभिनी खां इन ख्वाब जो इंतज़ार कंदा विया रब पाक अॻियनि किताबनि में बि लिखी छॾियो आहे त हिकिड़ो शख़्स हूंदो जंहिंजो नालो अबू बकर हूंदो मके जो रहाकू हूंदो वापारी हूंदो हुनजो पीउ फलाणो हूंदो फलाणे कबीले सां ताल्लुक़ रखंदो शाम जे मुल्क में इहो ख्वाब लहंदो त सिज चंड तारा हुनजे झोली में किरिया आहिनि रब ताबीर बि लिखी छॾियो आहे अल्लाह ताला ताबीर लिखियो आहे त उहो सिद्दीक़ सभ खां अव्वल मुहम्मद करीम जो उम्मती थींदो उहो मोहम्मद मीर जेको सॼे जहान जो सरदार आहे जंहिंजे लाइ ख़ुदा ताला काइनात जोड़ी आहे उहो सिद्दीक़ इन ख्वाब खां असांजा अबा ॾाढा सभिनी खां सिकदा गुज़ारे हुआ पर मुंहिंजे भाॻ में भाङे में इहो जवान आयो आहे तुंहिंजो दीदार थियो हाणे ताबीर हुयो थी तोखे लख मुबारक छो कि ॾाढो भलो हो ॾाढो चङो हो ॾाढो सुठो वक़्तु गुज़ारियई 40 साल इन असां वटि रहिया हुज़ूर अलाह था चवनि पर अलाए छा थी पियो अथसि 2-3 ॾींहं थी हाणे चवंदो थियो त मां न बि आहियां चवे थो त 360 सॼे ॾियो अलाह हिकिड़ो वञो
चवे थो त मां क़ुरान थो लहे, चवे थो त मां आख़िरी नबी आहियां, इहे चवण वारियूं ॻाल्हियूं थो करे। को माण्हू हुनखे अञा कोन थो मञे पियो, अकेलो आहे, अबू जहल जो मुक़ाबिलो कंदो थो अचे पियो। हाणे तूं छो थो पुछाई पियो? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाइनि था, चरिया तव्हीं आहियो, चरियो सो ई लोको, जेको चरनि खे चरियो चवे। अव्हांखे ख़बर कान्हे का मुंहिंजे महबूब पाक इस्लाम जे ज़ात बाबरकात जी, अव्हां सभु भुलिया आहियो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जी तव्हांखे ख़बर आहे ई कान का। चयो अबू बकर तूं असांजो चङो आहे, असांजे ख़ानदान जो आहे, असीं तोखे कोन छॾींदासीं ओॾे कि मूंखे केरु झलींदो, छॾियो त मां वञा। मुंहिंजा भाउर अज़ीज़ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जा भाउर अज़ीज़ करीब फिरी आया, सदा मासात फिरी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे रोकनि था, पर सिद्दीक़ अकबर कहीं का रोकजे कोन पियो, ज़ोरी छॾाए नबी पाक जे तरफ़ वञी रहियो आहे। हज़रत अबू बकर खे झलनि था, मजबूर कनि था। मुंहिंजा प्यारा दोस्त हू घणा ॼणा हा, पाण अकेलो आहे। आख़िरकार मार झेड़े जी ॻाल्हि शुरू थी वई। हज़रत सिद्दीक़ अकबर खे ज़ख़्मी करे किराए विधो अथनि। सभु सॻी मासीअ खे वठी आया, ओ अम्मा तूं हली पंहिंजे भाणे खे सम्झाए, छो थो असांजे ख़ानदान खे टिको लाए। ओ त पंहिंजे ख़ानदान जे लाइ आइब पिया सम्झनि न, त ख़ानदानी मज़हब छॾे नओं मज़हब अख़्तियार कयो। बसि सम्झो था लाइ न, ॻाल्हि सम्झ में अचे थी लाइ कान का। बहरहाल मथां मासी अचे थी, सिद्दीक़ अकबर नीम बेहोशी में आहे, जिस्म सॼो रत लॻो पियो आहे, मारे मारे तकलीफ़ में परेशान कयो अथनि। माइट अचनि था, भाउर अचनि था, मासी अचे थी, उहा चवे थी अब्बा ही तुंहिंजा भाउर, ही तुंहिंजा मासात, ही तुंहिंजा अज़ीज़, ही तुंहिंजा माइट, ही तुंहिंजा ख़ानदान वारा, तूं छो थो ॾिंडे वञी? सिद्दीक़ अकबर पंहिंजे अज़ीज़नि खे जवाब थो ॾिए पियो। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह पेर खयूं थो अचे, ईअं सम्झ त भिट धणीअ जो रूह बि मौजूद हो। सिद्दीक़ छा पियो फरमाए, अॼु पिण अखड़ियूं सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं मूंखे बुधू बस न कनि। अरे सदी सिक पिरियनि लोक ॾिठे न लहे। ओ मुंहिंजा माइट, ओ मुंहिंजा अज़ीज़ो, सॼो मूंखां परे थी वञो, सॼो त मां मोहम्मद मीर जो दीदार वञी कयां। सभई मजबूर थी पिया, सभई चए कोन मुड़ंदो, छॾे ॾियो। सिद्दीक़ अकबर खे छॾे था ॾियनि पिया। पाण उतां निकितो आहे, पुछाईंदो थो अचे। हिकिड़े माण्हू ॿुधाए त तूं कंहिंजो थो पुछाई? कि उन जान जो थो पुछायां जो सारी जहान खे दग लॻाए छॾींदो, सारे जहान जी गुमराहियूं दीप करे छॾींदो, जंहिंजो नालो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। चई यार मां ॻाढ़ो ॾिठोमांसि, बैतुल्लाह ॾे ते वियो, अबू जहल सॼे ॻोठ जा ॿार गॾु कई, भितरनि जा झोल भराए महबूब ते मथो बारिशूं कराईंदो पियो रहियो। थी सघे थो ओॾे विया हुजनि। मुंहिंजा प्यारा दोस्त उन मुशरिक जे ॾस ते पाण ओॾे रवाना थिया त वाकई नबी करीम बैतुल्लाह जे दीवार खे ते कॾहिं बीठा आहिनि। पाण चई रहिया आहिनि कूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ़्लिहू। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो तॾहिं तव्हांजो छोटकारो थींदो। हबीब जे मथां अबू जहल पत्थर पियो वसराए, ॿार पत्थर पिया वसाइनि, अकेलो नबी आहे, जिस्म मुबारक जे मथां खून जा निशान आहिनि। सिद्दीक़ अकबर साम्हूं आयो आहे, हुज़ूर जी नज़र सिद्दीक़ ते पई आहे, सिद्दीक़ जी नज़र हुज़ूर ते पई आहे। अखियूं चार थियूं, महबूबन करीमन खे परे खां अर्ज़ु करे या रसूल अल्लाह, इन्हनि मुनाफ़िक़नि खे ओ अल्लाह जा हबीब को मौजज़ो ॾेखार त मन मुस्लमान थी पवनि। हुज़ूर करीम फरमाइनि था ओ सिद्दीक़, जेको शाम में ख्वाब ॾिठो ई सो मां मोहम्मद जो मौजज़ो आहे। काथे शाम आहे, काथे महबूब मुस्तफ़ा जी ज़ात आहे, काथे मक्को आहे त काथे शाम आहे, हज़ारनि मैलनि जो मुफ़ासिलो आहे, पर महबूब मोहम्मद करीम पंहिंजे गुलाम सां गॾु आहे। अज़ीज़ो दोस्तो मुस्लमान भाइरो, सिद्दीक़ अर्ज़ु करे या हबीब अल्लाह, मूंखे मौजज़े जी ज़रूरत कान्हे, मां पंहिंजे लाइ कोन थो घुरां, मां त मौजज़ो ॾिसी हलियो आहियां, मां इन्हनि मुनाफ़िक़नि जे लाइ थो चवां। पाण फरमाइनि था अबू बकर ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समिहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। तो सिद्दीक़ तोखे क़िस्मत शाम खां छिके आई आहे, तुंहिंजे भाग में लिखियल आहे ॻाल्हि, पर ही जेके शख़्स आहिनि हिननि जे कल्बनि ते, अखियुनि ते, कननि ते ख़ुदा मोहर हणी छॾी। अर्ज़ु कई क़िबला कहिड़ो हुकुम आहे? सिद्दीक़ अकबर खे नबी पाक फरमाइनि था हुकुम इहो आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू अज़ल वारो दफ़्तर मोहम्मद अरबीअ जे दफ़्तर खे अॼु खोले रखियो आहे। अॼु भर कलमो त पहिरों दफ़्तर में तुंहिंजो नालो लिखिजी वञे।
सिद्दीक तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुस्तफा फरमान था सिद्दीक तो के लख मुबारक हुजन जो खुदा जे अर्श ते भी तुझो पहरो पहरो नालो लिखजी चुको आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त अजीज मुसलमान भाउ जंहिंजो अज़ल में नालो शुरूआत को लिखियल हुजे मूंखे ॿुधायो नालो को कटे सघंदो उनजे नाले खे को मिटाए सघंदो? मिट गए मिट दे है मिट जाएंगे आदा तेरे न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। और मुंहिंजा सोना तुंहिंजो शान कॾहिं कोन मिटबो उहे पाण मिटजी आ उन्हनि जो नालो निशानी ख़तम थी वियो। ख़ुदा जो कसम आहे जान ख़तम थी वेंदो पर सिद्दीक मुस्तफा सां रोज़े में गॾु हूंदो। हज़रत सिद्दीक अकबर जी रात बाबरकात नंढड़ा आहिनि। संदन वालिद माजिद अबू कुहाफ़ो हुन जो नालो आहे। वो वठी थो वञे 8 साल वारा नींगर खे पुट हल मां सां गॾिजी बाबा काॾे हल तोखे कम सां वठी थो हलां। अबा सच ॿुधाइजो जंहिंजो पीउ हूंदो फिल्म जो शौक़ीन त पुट खे बि फिल्म ॾेखारींदो। ॻाल्हाईंदा हलो अबा जंहिंजो पीउ हूंदो निमाज़ी बचे खे बि पढ़ाईंदो निमाज़। ईअं आहे न जंहिंजो जहिड़ो धंधो वली मोल फ़क़ीर खे अलाह ताला तौफ़ीक़ अता फरमाई आहे। भलारनि जो मुरीद आहे भलारनि जो ख़लीफ़ो आहे भली जमात सां ताल्लुक़ रखे थो। अलाह नेक कयो अथसि पंहिंजे बचे खे क़ुर जो हाफ़िज़ बणायो अथई। वरी इल्म जे लाइ आलिम बणाइण लाइ छॾियो अथई। दुआ कयोसि ख़ुदा ताला सो बचे खे आलिम बणाए। और मुंहिंजा दोस्त जहिड़ो जंहिंजो धंधो हूंदो अहिड़ो ई माण्हू खे कमु ईंदो आहे। बहरहाल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो वालिद साहब उन पुराणे दस्तूर मुताबिक़ जेको बुत परस्ती जो आहे पंहिंजे पुट खे वठी चए थो बाबा तूं अॼु 8 सालनि जो थी वियो आहे असां बुत परस्ती कंदा आहियूं हल त मां बि तोखे वठी हलां अॼु पंहिंजी इबादत त करे अचूं। पीउ खे जवाब कोन थो ॾे बाबा हल मके जे शहर में वॾे बुतखाने में वठी अचे थो। जंहिंमहिल अंदरि दाख़िल थिया तंहिंमहिल पुट खे चवणु लॻो ओ मुंहिंजा बाबा हाज़ा शम्मुल इलाह फसजुद लहा। अबू बकर सिद्दीक़ जो बाबो पुट खे थो चवे पुट 8 सालनि जो आहे बाबा ही जेको न वॾो थल्हे ते मथे वेठो आहे बुत इहो असांजो वॾो अलाह आहे हिनखे सजदो त कर। मां बि सजदो कयांसि तूं बि कर ॿिया बि नंढड़ा नंढड़ा अलाह खोड़ आहे न पर वॾो इहो आहे असांजो। कहिड़ा गुमराह अबा हथ सां पत्थर घड़े ठाहे मूर्तियूं वरी सिधा खे पाण वेठा कनि। अलाह लख अहसान कया न त असांजी बि बेख खॼी वञे हा। रब करीम जी ज़ात बाबरकात जे हबीब जे सदके ख़ुदा पंहिंजो दर नसीब फरमायो। चओ अल्हम्दुलिल्लाह ॾाढो त चओ अल्हम्दुलिल्लाह। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे बाबे खे थो चए बाबा इहो अलाह आहे? हा बा मुंहिंजो तुंहिंजो असांजो ॾाॾनि जो सॼे ख़ानदान जो अबनदारनि खां वठी करे बाबा मूंखे 2 मिंट इजाज़त ॾे त मां हिन तुंहिंजे अलाह सां ॻाल्हायां। छा ॻाल्हाईंदेसि जे तूं ॿुध बि पीउ हैरान थियो त नंढड़ो ॿार 5-9 सालनि जो आहे मस ॻाल्हाइण सिखियो अलाह छा ॻाल्हाईंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो हज़रत अल्लामा अली कारी मिरका शरीफ़ में लिखियो आहे सिद्दीक़ अकबर बुत खे चवे पियो अन्नी अतशानु फस्किनी व इन्नी जाइल फतइमनी व इन्नी उरियान फस्किनी। ओ महबूदा बातलम जा महबूदा मूंखे उञ लॻी आहे पाणी पीआर मूंखे बुख लॻी आहे मानी खाराए मूंखे कपिड़ो कोन्हे मूंखे कपिड़ो ढकाए छो त ॾेहनि जो ॾातार ॾेहनि खे खाराईंदो बि आहे पीआरींदो बि आहे त ढकाईंदो बि आहे। अब हाणे बुत का वर्दी ॾींदो ॾाढे ॻाल्हि आहे का वर्दी कान आई जंहिंमहिल का बि वर्दी कान आई पीउ हैरान आहे चुप करे बीठो आहे। नंढड़ो नीकड़ो ॻाल्हाए पियो अञा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे वरी ॿीहर चईसि वरी टीहर चईसि का वर्दी कान मिली। जंहिंमहिल वर्दी कान मिली आहे पीउ खे ख़बर ई कान पई जे बाज़ झट कंदो आहे इन खां बि तेज़ अबू बकर झट करे जूतो मुबारक लाहे ठका जो बुत जे बूथ में कढाई त बुत वञी पट ते किरियो। किरण सां राह जो नक बि चट त कन बि चट। जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह। जंहिंमहिल बुत किरियो ज़मीन ते ऐं हुनजो नक चप भॼी पिया त पोइ हज़रत अबू बकर जे वारनि ते वञ बढ़ाए त कहर थी वियो करे वरितईसि ॿार खां ॿार खां वठी करे ॿाहिरि वठी आयसि। ॿाहिरि वठी चई तो ज़ुल्म कयो आहे तोखे मारियां थो कि भली मार कि भला तोखे हिते कोन थो मारियां तोखे तुंहिंजी माउ वटि वठी थो हलां तुंहिंजी माउ तोखे ॾिसे त तोखे कीअं थी सज़ा मिले कि वठी हलो मारे। पंहिंजे घर वारी वटि वठी आयो अबू बकर जी अम्मा जे आॾो बीहारे ज़ाल खे चवणु लॻो हे तुंहिंजे पुट जा हाल मां चवां थो त सजदा कर हे वरी पाणी पियो घुरेसि मानी पियो घुरेसि लटा पियो घुरेसि किथां हिनखे पाणी मानी मिलंदो वरी एतिरो बि कोन हुनखे पादर हुई केराए हुनजो नक चप भञी विधो अथई।
हाणे मां तुझे रूबरू सज़ा थो ॾियांसि, तुझे रूबरू मार थो कढांसि, अहिड़ी मार थो कढां जो दुनिया खे ख़बर पइजी वेंदी। माई थी चवे, सिद्दीक़ जी अम्मा थी चवे, अबू कुहाफ़े खे थी चवे, ओ अबू कुहाफ़ा, ओ अबू बकर जा वालिद, ख़बरदार अबू बकर खे कुझु न चइजांइ। छाजे करे? हे त 8 सालनि जो आहे, पर जॾहिं मुंहिंजे पेट में हो मूंखे मके वारियूं औरतूं बुतखाने वठी हलियूं त हली बुतनि जी पूॼा कयूं, ॿियनि बि मायुनि बुतनि खे सजदा कया। अबू बकर मुंहिंजे पेट में आहे, अञा ॼावल कोन्हे को, मां बि बुतनि जे आॾो झुकण जो इरादो कयो त बुत मूं आवाज़ पियो अचे, या अमत अल्लाह बित्तहक़ीक़ इन फी बतनिक अबू बकर सिद्दीक़ हुव मुहम्मद फिल गार वल मज़ार रफ़ीक। बुतनि चयो, ॿिया ॿियनि मायुनि सजदा पे कया, ॿियूं कनि, पर बुत मूंखे चवनि पिया, ओ अल्लाह जी बाणी, तूं त न झुकजांइ, तूं अबू बकर जी अमर आ, तुंहिंजे पेट में सिद्दीक़ आहे जेको मुहम्मद अमीर जो रफ़ीक आहे। ओ अबू कुहाफ़ा, हिन सोहरे बचड़े जे करे मूंखे अलाह इस बुत परस्ती खां बचायो हो, इन जे करे मूंखे ख़ुदा बुत परस्ती कान कराई। हाणे जेको मूंखे बुत परस्ती खां बचाईंदो सो पाण किथां कंदो? ख़बरदार थी बता। अबू बकर को चए थी न खे ख़ुदा तबारक व तआला अज़ल खां मुंतखब करे छॾियो। ओ मुंहिंजा सोहरा, अलाह जा लख अहसान कजनि या न कजनि, जो रब करीम असांखे अहिड़ो मुर्शिद नसीब कयो, अहिड़ो पीर नसीब कयो, मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जंहिं बराहे रास्त अव्वल बैत कई आहे, हुजूर करीम अलैहिस्सलाम जो पहरो गुलाम आहे, अज़ल खां वठी करे रसूलुल्लाह जे पुखे में तल आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी उहा सदाकत आहे जंहिंजो हिकिड़ो तोखे वाक़ियो ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी घुरो था। असर जो बि टाइम थी वियो आहे, हाणे तव्हांखे गाह जो बि यादगिरो आयो हूंदो। सलाह सलाह बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। ॿियो दफ़ो सलाह बुलंद आवाज़, ॿियो दफ़ो। अज़ीज़ाने दोस्तो, मुंहिंजे प्यारे सिद्दीक़ अकबर जो लक़ब कहिड़ो आहे? सिद्दीक़। चओ चओ, कहिड़ो लक़ब आहे साईं? सिद्दीक़ माना सदाकत वारो, जंहिंजी ज़बान खे ख़ुदा ताला सचो कयो। मशहूर मारूफ़ वाक़ियो आहे, हज़रत अल्लामा इब्न असाकर पंहिंजे तारीख़ में लिखियो आहे। इन खां पोइ हज़रत अल्लामा इब्न साद तबक़ात साद में लिखियो आहे। उन खां अलावा ही किताब जेको अल्लामा अली मुत्तकी हिंदी कंज़ुल अम्माल में बि इहो वाक़ियो लिखियो आहे। यानी एतिरो त मशहूर वाक़ियो आहे जो हिन जो को तरदीद इनकार करे ई नथो सघे पियो। मुंहिंजो प्यारो आका सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक जी जंग ॾे रवानो थियो। काॾे रवानो थियो? ॾाढो चओ बाबा। तबूक जेको आहे सो मदीने शरीफ़ खां बि ओभर ऐं उतर जी कुंड ते। मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात तबूक जे जंग जी तयारी फरमाई। थका त आयो न? सॼो ॾींहुं इहो खुटी हाणे किथां अचे सॼो ॾींहुं? मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, पाण करीम तबूक जी तयारी फरमाई आहे। नबी पाक अलैहिस्सलाम जॾहिं मदीने तैयबा में ऐलान करायो, मुजाहिदनि जे टोलनि जा टोला जहाद जे लाइ शामिल थींदा हुआ। लश्कर गॾु पियो थिए, महबूब पाक अलैहिस्सलाम नाला दाख़िल कराईंदो वञे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, मदीने तैयबा में हिकिड़ी कुरारी औरत आहे, रनज़ाला नौजवान 18 सालनि जो हुनजो हिकिड़ो फर्ज़ंद आहे। माई कुबड़ी थी वई आहे। हुन माउ खे चयो, अम्मा मूंखे बि इजाज़त ॾे, मुंहिंजे प्यारे नबी करीम जे ग़ुलामनि जे लिस्ट में नालो मां बि लिखायां। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जा मुजाहिद जंग जी तयारी पिया कनि। मां बि तयारु थियां। मां चयो, अब्बा मां कुरारी जी हालत ते रहम कर, मुस्तफ़ा सां घणा ई मुजाहिद गॾु आहिनि, मुंहिंजी पुठियां केरु संभाल रहंदो? जे शहीद थी वियो त मुंहिंजो केरु साबातो ओही वाही आहे। मुंहिंजा बचड़ा आउं तोखे इजाज़त कान थी ॾियां। हुन रुको यार, ओ मुंहिंजी अम्मा, मां हुज़ूर करीम जी ख़िदमत में वञा थो। अगरि नबी करीम जी ज़ात बाबरकात मूंखे दाख़िल करे छॾियो त पोइ तूं इतराज़ न कजां, पर जे नबी करीम मूंखे न छॾियो त पोइ तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। मां कज़ोरी हुज़ूर जे ख़िदमत में आयो। नबी पाक अलैहिस्सलाम हुकुम फरमाते हिन जो बि मुजाहिदनि में नालो लिखी छॾियो। नालो मुजाहिदनि में लिखी थो वञे। मां पुरारी लठ खणी नबी पाक जे ख़िदमत में आई आहे। अर्ज़ कई, या हबीब अल्लाह, मुंहिंजे हाल ॾे बि निहारियो, मुंहिंजे उमिरि ॾे बि निहारियो, मुंहिंजे तबियत ॾे बि निहारियो। इहो हिकिड़ो ई मुंहिंजो दीन दुनिया में फर्ज़ंद आहे। अगरि इहो तव्हां वठी वियो त मुंहिंजो केरु थींदो? हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात नौजवान खे घुराए पाण फरमाइनि था, ओ फलाणा, लब्बैक या रसूल अल्लाह। पाण फरमाइनि था, तूं मां जी ख़िदमत कर, तोखे घर वेठे जिहाद जो सवाब मिलंदो।
असां बि रोई ॾिनो, या रसूल अल्लाह महिरबानी कयो मुंहिंजी अम्मा खे तव्हां मंझंदायो ऐं मूंखे तव्हां जंग ते वठी हलो। अबा काॾे ते वियो? शहीद थियण। ॻाल्हाए काॾे ते वियो? शहादत पाइण। माउ खे सोचे अम्मा मूंखे अफ़सोस आहे तुंहिंजे हाल ते, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, शहीदनि जे माउनि खे सॾु थींदो, अल्लाह तबारक व तआला नाला वठी चवंदो हीअ फलाणे शहीद जी माउ आहे, हीअ फलाणे शहीद जी माउ आहे, हीअ फलाणे मुजाहिद जी माउ आहे। हाणे सा अम्मा तुंहिंजे हाल ते जो पंहिंजो नालो शहीदनि जे लिस्ट माउनि वारी मां पाण कढाए थी छॾे, मूंखे छॾ त मां पंहिंजो महबूब जे मथां सिर कुर्बान करे छॾियां। हिकिड़े पासे माउ आहे, ॿिए पासे हुनजो जोश जज़्बो जिहाद जो आहे, टे पासे रहमत वारो नबी आहे। हुज़ूर जो नौजवान जो जज़्बो ॾिठो त मतिलबु माई खे तसल्ली ॾेई फरमाइनि था अम्मा हिनखे इजाज़त ॾियो त मां हिनखे वठी वञा, बाक़ी तोसां मुंहिंजो वाइदो आहे हिनजी ॿाह मां मुहम्मद खां वठिजां। अब छा फरमायूं त हिनजी ॿाह मूंखां वापसि वठिजां ऐं इनखे पाण वटि तो वटि मां पुॼाईंदुसि, बाक़ी हिनखे इजाज़त ॾे त अल्लाह तबारक व तआला हिनजे दिलि जी बि तमन्ना पूरी फरमाए। मां चयो कि अगरि तूं जहिड़ो ज़ामिन हुजे त मूंखे ॿियो केरु खपे, अगरि तूं ज़मानत खई आहे त मां तव्हांजे हवाले थी कयां पई। मुंहिंजा प्यारा दोस्तो इस्लाम जो लश्कर रवानो थी वियो, तबूक जी जंग लॻी, ख़ुदा जो शान जंग कंदे कंदे हो नौजवान शहीद थी वियो। जॾहिं शहीद थी वियो त मुंहिंजे प्यारे नबी पाक खे ख़ुदा जंग जी फतह त ॾिनी, पर शहीदनि जा जनाज़ा गॾु कराए तबूक जे मैदान में मुस्तफ़ा सभई दफ़न कराया, उन नौजवान खे बि दफ़न कराए पाण मदीने रवाना थिया। जीअं जो लश्कर मदीने पाक पहुतो आहे त हुज़ूर खे मुबारकबादी ॾियण जे लाइ, जंग जे फतहयाबी जे लाइ सभई ॿाहिरि आया। उहा कुरारी बि लठ खणी मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे आॾो आई। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे पहिरीं तर्ज़ के किबरा तव्हांखे लख मुबारकूं जो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू अव्हांखे जंग में कामयाबी ॾिनी। पाण फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाह। हाणे माईअ जो ॿियो सुवाल आहे ऐन वलदी या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब मूं वारो बच्चो काथे आहे? मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, रहमत वारो नबी वीचार में पइजी वियो त मां कॾहिं बि पंहिंजे ज़ुबान सां कंहिंखे ॾुख जी ख़बर कान ॿुधाई आहे। हीअ अम्मा आहे, हिनखे कीअं चवां त तुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। ॿिए पासे मां मुहम्मद जो वाइदो आहे। हुज़ूर ख़ामोश थी वियो त अल्लाह जी मनशा ॾिसां हुज़ूर करीम अॻिते वधी फरमाइनि था कुरारी मां तकिड़ो हलां थो, तुंहिंजे पुट जी ख़बर पुछां हज़रत अली थो अचई, उन अलीअ खां पुछा कर। हज़रत अली आया, माई हज़रत अलीअ खां पुछा कई। हज़रत अली सम्झी वियो त नबी करीम जो न ॿुधायो आहे त पक राज़ जी ॻाल्हि आहे। हज़रत अली बि कोन थो ॿुधाए, पाण फरमाइनि था अम्मा मां हलां थो, पुछा हज़रत उस्मान थो अचई। हज़रत उस्मान खां पुछई, हज़रत उस्मान बि दिलि में सोचो त नबी साईं बि कोन ॿुधायो आहे, अलीअ साईं बि कोन ॿुधायो आहे। आख़िर टे नंबर ते मां खां पुछे थी को राज़ हूंदो। हज़रत उस्मान बि कोन थो ॿुधाए, चवे थो हज़रत उमर खां पुछजां। हज़रत उमर बि अहिड़ी तरह कोन ॿुधायो। पुछां थी हज़रत सिद्दीक़ अकबर चई थो, हज़रत सिद्दीक़ सभिनी खां पोयां सामान माल संभालींदो पियो अचे, छो त अल्लाह जो हबीब ड्यूटी लॻाईंदो हो त मां अॻ में आहियां, सभिनि जे पिछाड़ी में तूं सभिनि खे संभालियो वेठो आहे। अॻवान नबी हूंदो हो त पुछां सोणे सिद्दीक़ जी ज़ात हूंदी हुई, विच ते मुस्तफ़ा जा ग़ुलाम हूंदा हुआ। माई लछड़ी खयो बीठी आहे, इंतज़ार में आहे। चइनी यान खां पुछे हाणे चौथे जो जमल वारो आयो आहे। सिद्दीक़ खां पुछई, हज़रत सिद्दीक़ अकबर पंहिंजे मस्तीने ते आयो, सिद्दीक़ अकबर पंहिंजे इश्क में ते आयो। सिद्दीक़ अकबर जे मथां इस्तग़रा की हालत हुई, सिद्दीक़ जे मथां जज़्बे जो आलम हो। हज़रत सिद्दीक़ अकबर पंहिंजे मस्ती में मुंहिंजे हबीब जा दुरूद पढ़ंदो पियो अचे। माई पुछे थी ऐन वलदी या सिद्दीक़, ओ सिद्दीक़ मुंहिंजो बच्चो काथे आहे? अबू बकर खे यादगीरो अची वियो त मुंहिंजे नबी चयो हो त मां बाह वठजांइ। हाणे हुज़ूर करीम जो सहाबी त शहीद थी वियो आहे, मतां मुंहिंजे महबूब जी ज़ुबान ग़लत थी पवे। सिद्दीक़ जे ज़बान मां निकिरी वियो, ओ कुरारी तुंहिंजो फर्ज़ंद अचे थो, तुंहिंजो फर्ज़ंद। अल्लाह जे हबीब जे ज़बान ते यकीन आहे न सही। जंहिं सिद्दीक़ अकबर इहा ॻाल्हि कई आहे त तुंहिंजो फर्ज़ंद अचे थो, रब्बुल आलमीन जिब्रील खे मोकिलिया। जिब्रील सिद्दीक़ जे सदाकत जो ऐलान मां अल्लाह कयो आहे। क़ुरान में हुनखे सिद्दीक़ मां सॼो आहे। मतां हुनजी ज़ुबान पूरी थिए, मां मुअल हॾा जीआरींदो आहियां। देर न कर, सेकंडनि में तबूक जे मैदान में उन मुजाहिद जी क़बर खे खोल, उनजे जिस्म में रूह विझ, उनखे जहिड़ो करे खणी आ त सिद्दीक़ जी ॻाल्हि बि सची थिए, मोहम्मद मीर जी ॻाल्हि बि सची थी पए। दुनिया ॾिठो उहो शहीद थियल सहाबी सिद्दीक़ जे रुॻो एतिरे चवण सां अचे थो त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे क़दमनि में अची हाज़िर थियो।
अरे जंहिंजी सदाकत ख़ुदा जी ज़ात बाबरकात बयान फरमाए, जंहिंखे ख़ुदा सचो करे तंहिंखे कूड़े करण वारो को आहे कोन को। इंशाअल्लाह क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो, सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु हबीब जे कढ हूंदो, अहले सुन्नत वारा मुस्तफ़ा जे कढ हूंदा। ऐं निभागा जेके हूंदा त भेला बूथ कयूं भट जहिड़ो परे पार बीठा हूंदा। ख़ुदा कदोशर तव्हां असांजा बेड़ा पार। अल्लाह ताला महबूब करीम जी सभिनी खे गुलामी नसीब करे। ख़ुदा दोस्तो 4:15 थी विया, हाणे निमाज़ जो टाइम थी वियो आहे ऐं पोइ ख़ैर जो निमाज़ पढ़बी, दुआ ख़ैर बि घुरबी। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए। पोइ दुआ ख़ैर घुरबी। हे 2-3 सुवाल आहिनि मुख़्तसर, हालांकि सभिनी सुवालनि जा जवाब जहिड़ा मां ॾेई छॾिया आहिनि। तव्हां बि तपायो न, रुॻो हुननि तपायो आहे, तव्हां बि मुल्क तपायो आहे, तव्हां बि तपायो, तव्हां छो था घटि कयो? मस्जिद शरीफ़ जो लाउड जेको फी सबीलिल्लाह आहे उहो किराए ते हलाइजे। अदा छो न हलाइजे, भली किरायो मस्जिद में ईंदो, तरा वटि बा नुखूं वटि ॿियूं मस्जिद शरीफ़ खे कमु ॾींदो। अवांखे कॾहिं कावड़ लॻी पई, जो चंदो मस्जिद में ॾियो कोन, किरायो बि न अचे मस्जिद में। ख़ैर पोइ इहो बि सुवाल पुछंदा कयो न, बात जेका तव्हां मौलवियुनि जी कैसेट ॿुधी क़ुर भरींदा हो, पोइ वरी जलाल वरी भरींदासीं, इहे छो कंदा हो? ॿई कम पुछो न, उहो मस्जिद वारे मुले ते कावड़ तव्हांजी छो बीठी आहे? जो तो जेकॾहिं को मसी पराई ज़मीन ते कब्ज़ो करे मैयत पूरे त पोइ छा कजेसि? पाण सम्झो था बा, पराई ज़मीन में त बिना इजाज़त निमाज़ पढ़ण बि जाइज़ कान्हे का। हा जेको ज़ोरी कजे मस्जिद ठाहे कजे मस्जिद घर में या बनीअ में, तो हा बि जाइज़ कान्हे त क़बर किथां ठहण जाइज़ थी पवंदी? नाजाइज़ आहे बाबा। ॿियो सुवाल आहे त साईं मुहर्रम शरीफ़ जे 10 तारीख़ वाइज़ कराइण सही आहे या मातम कराइण सही आहे? अञा इहा ख़बर कान अथव न बा, इहो पुछो था पिया, सीड़ा वेठा हो त अचे त पुछूं बाबा। वाइज़ कराइजे, क़ुर पढ़जे, ख़तम बख़्शजनि, मातम छो था कयो? पाण खे छो था कुटियो? कुटियो त यज़ीद खे, पाण खे छो था कुटियो पिया? पाण खे कुटे हरू भरू पाण खे उन जमात में छो था शामिल कयो? हक़ मौजूद सलाम चवण जाइज़ आहे या न? अब हक़ मौजूद सलाम त आहे कोन, अस्सलाम अलैकुम सलाम आहे, वालेकुम सलाम चइजे। बाक़ी हक़ त सदाईं मौजूद आहे, पोइ सदाईं पिया चओ, बाक़ी अस्सलाम जी जाइ ते हक़ मौजूद न चइबो। सम्झ में अची वेंदा ॻाल्हि कान बा? ॿियो ही सुवाल आहे त पेश इमाम ॾाढी मुबारक मुठ खां घटि थो करे, उन पुठियां नमाज़ पढ़जे। पेश इमाम जी ॾाढी नंढी हुजे, बाक़ी जमात भली कूड़ाए छॾे, छो त पेश इमाम हिकिड़ो कलमो भरींदो आहे, तव्हां अधु भरींदा हो। पेश इमाम खे बि रखणु ज़रूरी आहे। तव्हां बि नबी जा उम्मती हो, सभिनी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, तव्हां बि ॾाढी रखो। रुगो पेश इमाम वारा मसइला था पुछो पिया, पाण बि त रखो न बाबा। नबी पाक जो हुकुम आहे जो जेको उम्मती आहे सभु कंहिंखे मुंहिंजी सुन्नत ते अमल करणो आहे। बाक़ी जेकॾहिं अहिड़ो पेश इमाम हुजे त उन पुठियां निमाज़ कान थींदी। पेश इमाम जमात खे निमाज़ पढ़ाइण जी नियत कीअं करे? उहो ईअं करे त नियत के निमाज़ 4 रकातूं ते पढ़ी पढ़ा थो इमाम हिन जमात जो अल्लाहु अकबर। हाणे सभई वुज़ू कयो, दुआ बि घुरो, अल्लाह ताला तव्हां असांजी निमाज़ क़बूल फरमाए। अल्लाहुम्मा आमीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। बाबा कुल पढ़िया अथव न? कुलनि जो सवाब, ख़त्मनि जो सवाब, जेके फ़कीर साहब जी ख़ैरात जो सवाब आहे, या इलाहुल आलमीन पंहिंजे दरबार में क़बूल फरमा। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे वसीले सां सिद्दीक़ अकबर जे रूह खे पहुचा, चइनी यारनि सगोरनि जे रूहनि खे पहुचा, इलाहुल आलमीन आल बैत तहारनि जे रूहनि खे पहुचा, अशरतुल मुबस्सिरीन ताबईन तबो ताबईन व आल बैत तहार जमील मोमिन वल मोमिना जे रूहनि खे या अल्लाह पहुचा। फलीमुल फ़कीर जा जेके अज़ीज़ करीब मिट माट मुर्शिद करीम जहान छॾे या मौला उन्हनि जे रूहनि खे बि ख़त्मे सवाब पहुचा। या अल्लाह बे औलादनि खे साल औलाद अता कर, कर्ज़दारनि जा कर्ज़ माफ़ कर, तंग दस्तनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा। हिते जेका जमात मोहब्बत वारी आई आहे सभिनि जा बेड़ा पार कर। या अल्लाह जंतुनि जो शान तुंहिंजे हबीब जो शान ॿुधी ख़ुशि थिया, सभिनी जूं दिलियूं ख़ुशि फरमा। मुंहिंजा मौला हिन ग़रीब जे कखनि खे आबाद कर, मुंहिंजा मौला हिन मिस्कीन जे बचनि खे सालिह बणाए, मुंहिंजा मौला हिन ओड़े पाड़े जे मथां रहमतूं नाज़िल फरमा। या अल्लाह जन दोस्तनि ख़िदमत कई आहे, हिन जलसे में तावन कयो आहे, दामे दिर में कदमे सुखने मदद कई आहे फ़कीर जी, कमकार में बि मौला तंजा बि बेड़ा पार फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे मदीने जो दीदार करा, बैतुल्लाह शरीफ़ जो हज नसीब फरमा। मुंहिंजा मौला कर्ज़ मर्ज़ माफ़ फरमा, आसमान ज़मीन जे मुसीबतुनि खां पनाह ॾे। मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक असां हथ खया आहिनि, असांजा हथ ख़ाली न वरा, पंहिंजे महबूब जे सदके सभिनी जा हथ रहमत सां भरे वापसि वरा। قال الله تعالى في شان حبيبه الكريم ان الله وملائكته يصلون على النبي يا ايها الذين امنوا صلوا عليه وسلموا تسليما
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन